लीडर टीवी जे प्रोग्राम कलमकार में मां जो मेज़बान मसरूर पीरज़ादो हाज़िर आहियां। अॼु असां सां मौजूदु आहिनि कई किताबनि जा लेखक, कालम निगार ऐं पाण ब्यूरोक्रेट बि रही चुका आहिनि, पर असां सां जेको अॼु हू ॻाल्हि कंदो या जेको असां पुछणु चाहींदासीं हुन जो ताल्लुक़ु काफ़ी अदीबनि सां रहियो आहे, वेझो ताल्लुक़ु रहियो आहे। शेख अयाज़, तारिक अशरफ, हसन दर्स, नूर अहमद खोजो ऐं ॿिया। असां अॼोके प्रोग्राम में चाहींदासीं त हुन तारिक अशरफ खे कीअं ॾिठो। तारिक अशरफ हिकिड़ी वॾी शख़्सियत हो सिंधी अदब में, ख़ासि तौर ते सुहिणी रिसालो ऐं उन तरफ़ां जेको अदब उन माण्हुनि खे पहुचायो, उन में उन जो वॾो कंट्रीब्यूशन आहे। काज़ी साहब वेलकम, थैंक यू, तव्हां टाइम ॾिनो। थैंक यू मसूर, इहा मुंहिंजी ख़ुशबख़्ती आहे तव्हां जो हिन हवाले सां ॻाल्हाइणु चाहियो था। वाक़ई मां काफ़ी शयुनि जो तशमीर गवाह आहियां। इन हवाले सां मुंहिंजो घणो वक़्तु अदीबनि सां गुज़रियो ऐं जो आहे सो ख़ासि तौर ते जेके पाइनियर्स सिंधी अदब जा जेके राइटर्स हुआ उन्हनि सां मुंहिंजो तालुक़ु रहियो ऐं इहो तमामु सुठो तालुक़ु रहियो। इलाही यादूं आहिनि। शेख अयाज़ सां त तव्हां सां हिकिड़ो प्रोग्राम असां रिकॉर्ड कयो, शेख अयाज़ ते वधीक बि कंदासीं, बिल्कुलु थियणु खपे। अॼु असां चाहींदासीं हिन प्रोग्राम में, हिन क़िस्त में, त तव्हां तारिक अशरफ खे कीअं ॾिठो एज़ अ पर्सन, एज़ अ एडिटर, एज़ अ राइटर, इहे सभु शयूं। मसरूर तारिक बुनियादी तौर ते कहाणीकार हुयो ऐं उन खां सवाइ एडिटर हुयो ऐं उन ज़माने में मुंहिंजे नौजवानी जो ज़मानो हुयो। तारिक अशरफ नओं नओं जेल मां निकितो, त हिन सां मुलाक़ातूं मुंहिंजूं शुरू थियूं, पोइ हिकिड़ो मुस्तक़िल तालुक़ु बि पैदा थियो। पर मां तारिक को एॾो वॾो कहाणीकार कोन हुयो। एडिटर तमामु वॾो हुयो। हू इंतिहाई मिनती माण्हू हुयो। हू प्रूफ रीडिंग उन ज़माने में ही प्रिंटिंग जेका हूंदी हुई उहा बिल्कुलु मॉडरेट न हुई ऐं अव्हांखे ख़बर आहे त जेका एज़ अ बॉक्स प्रिंटिंग हूंदी हुई उन बुनियाद ते उनजा प्रूफ कढणु, उन्हनि खे ॾिसणु ऐं पोइ शयूं ब्लॉक थी वेंदियूं हुयूं प्रूफ रीडिंग जे करे। ऐं हुन जेको आहे सिंधी अदब में नवां ट्रेंड पैदा कया। हू तारिक अशरफ बुनियादी तौर ते हिकिड़ो माना ख़्वाबनि जी दुनिया में रहंदड़ माण्हू हुयो ऐं हू हिकिड़ो फिल्मी स्टाइल जो माण्हू हुयो। फिल्मूं ॾिसंदो जाम हो ऐं शौक़ीन जी, हिन मौज़ू ते बाद में असां अचूं था, पर हुन खां अॻु में हुनजी जेका शख़्सियत जेका मूं ॾिठी या मूं महसूसु कई त हू को तमामु वॾो कहाणीकार कोन हुयो। हुन जूं कहाणियूं तव्हां ॾिसंदो त हिकिड़ी फिल्मी स्टाइल जूं कहाणियूं आहिनि, सवाइ हिकिड़ी कहाणी जे जेका हैदराबाद म्यूनिसिपालिटी जे हवाले सां लिखी हुई कहाणी, मूंखे हुन कहाणी जो टाइटल यादि न आहे। हू दीवार कनि था ऐं हिकिड़ी इहा कहाणी हिन जी आहे, बाक़ी ॿियूं हुन जूं गाननि ते ऐं फिल्मुनि जे स्टाइल में कहाणियूं हुयूं। पर हुन खां वधीक वॾो एडिटर हुयो। हू सभु कमु पाण कंदो हुयो, किताबनि जी प्रूफ रीडिंग कंदो हुयो। उन खां पोइ कहाणीकारनि जूं कहाणियूं, असांजो दोस्त हूंदो हुओ नज़ीर मेमण, उहो चवंदो हुओ तारिक हमेशह पेट सां हूंदो आहे। हा, हूंदो आहे, छो जो हू को न को अदीब पैदा कंदो आहे। मां बि उन्हनि माण्हुनि में शामिलु आहियां। हीअ अदीब सुल्ताना वकासी, शबनम गुल, बल्कि मां इहो चवां थो इहे जेके हैदराबाद जा जेके असांजा जेके जगाधरी जेके राइटर आहिनि, जंहिंमें अमर जलील आहे या कमर शहबाज़ आहे, इहे वॾा अदीब सुहिणी जे करे थिया। नसीम खल, बल्कि मां इहो चवंदुमि त नसीम खल असांजी सिंध जो सभ खां वॾो कहाणीकार हो। माता महबूब हिकिड़ो जुमिलो लिखियो जेको मां चवां थो हिन खां वधीक ख़ूबसूरत जुमिलो नसीम खल लाइ आहे ई कोन, त हीअ गोली जेका आहे नसीम खल खे न लॻी आहे, पर सिंधी कहाणी खे लॻी। सो इन में कोई शक कोन्हे। तारिक जेके आहिनि से ट्रेंड शुरू कया नंबर कढणु, इहे पहिरियां सिर्फ़ु उर्दू डाइजेस्ट वारा कढंदा, इहे तारिक इहे नंबर कढणु शुरू कया जेके इंतिहाई कामयाबु विया। हुनजा एडिटर एॾा मक़बूल विया जो सुहिणी मैगज़ीन उन ज़माने में हिकिड़ो ब्रांड थी वियो। सिंधी पढ़ंदड़ माण्हुनि जे घर में सुहिणी न अचे उहो माण्हू लिखियो न वेंदो हुयो। हिकिड़ो क़ौम परस्ती जो वॾो दौर हुयो ऐं उनजे पादाश में तारिक वीचारे तमामु घणो भोॻियो। पंजाबी ऐं क़िस्म जा इहे बि, हा, इहे त इंतिहाई सतही क़िस्म जा इल्ज़ाम हुआ, पर हुन खां सवाइ हुन 22 महीना जेल में काटे आयो। तारिक अशरफ पहिरियों दफ़ो जेल जूं डायरियूं लिखियूं सिंधी में। हुन दोस्तनि जा ख़त छपण जे हवाले सां लिखिया, नवां ट्रेंड सां। बल्कि हिकिड़े दफ़े हिनखे ॾाढो शौक़ु हुयो त मां को जो आहे सो डाइजेस्ट कढां, पोइ हुनजो मोनोग्राम बि छपायो।
उनजो नालो रखियईं पढ़ंदड़ डाइजेस्ट। मूं चयो साईं रीडर डाइजेस्ट। हा रीडर। मूं चयो साईं उन ज़माने में ॾाढो मक़बूल हूंदो हुओ रीडर डाइजेस्ट। हा त उहो मूं चयो सर ही नालो कुझु मज़ो नथो अचे। मूंखे चई यार जंग खां वधीक को नालो ख़राबु थी सघे थो त पोइ उहो नालो आहे त हीउ छो न। पर हू वीचारे खे जो आहे छो जो हू इंतिहाई ग़रीब माण्हू हुयो, हुतां पैसा मिले पंहिंजो घर खपाए बि प्रेस ख़रीद कई न हुन कॾहिं घर कोन खपायो। अलबत्ता इहो थींदो हुओ त माण्हू किताब छपाईंदा हुआ या ॿियो जॉब वर्क जंहिंखे सॾींदा आहिनि जंहिंमें लिटरेट वग़ैरह इहे शयूं छपजूं हुयूं त उहे पैसा हुतां जा पैसा हुते, हुतां जा पैसा हुते। अलबत्ता हिन जो तमामु वॾो सपोर्टर हूंदो हुओ गुलाम नबी मोगल साहिबु। हा उहो हुनजी तमामु घणी सपोर्ट कंदो हुयो। उहो हुनखे का सुठी नौकिरी हुई ऐं इहो पर पैदल घणो पंधु करे प्रिंटर वटि वञिणो आहे, प्लेटुनि वारे वटि वञिणो आहे। हाणे त प्रिंटिंग बिल्कुलु जदीद थी वई आहे न, हिकिड़ी जॻह ते सभु कमु थी था वञनि। हा उन ज़माने में इंतिहाई ॾुखियो हूंदो हुयो ऐं इहो हीउ सभु कमु पाण कंदो हुयो। इंतिहाई गैरतमंद माण्हू हुयो तारिक अशरफ। अच्छा उनजे अलावा हू जॾहिं जेल मां निकिरी आयो त सुहिणी जी डिक्लेरेशन त बैन हुई। पोइ हुन पब्लिकेशन जे हवाले सां कुझु किताब छापणु शुरू कया। कुझु अहिड़ा वाक़िया बि थिया जेके ॾाढा अफ़सोसज़दा हुआ। मतिलबु हिकिड़े दफ़े छा थियो जो सरफराज़ राजड़ आयो हुते, मां वेठो हुजां, मूंखे चई यार हीउ साम्हूं जो चांहि वारो आहे हिनखे चांहि जो चई अचु। मां मोटी अचां त हुनजो जेको आहे तारिक अशरफ जी कमीज़ फाटल हुजे। हा त मूं हुनखे चयो साईं छा थियो त जेको आहे पर अफ़रा तफ़री फैलियल हुई हुते। असांजे सिंध जो हिकिड़ो तमामु वॾो राइटर जेको हिन वक़्तु हिन दुनिया में मौजूदु न आहे, उहो को थोरी देरि अॻु में आयो हुयो। हुन सिंधी जूं मशहूरु कहाणियूं नाले सां को किताबु छापियो हुयो। हू हुनखे चवणु लॻो मूंखे पैसा ॾे। हुन चयो भई हीअ त सुहिणी में छपियल कहाणी आहे। उन वक़्तु जेको ट्रेंड हुयो उहो थी चुको जेको हुननि मूंखे ॿुधायो, पर हू बाज़ न आयो ऐं हथे पुॼी वियो ऐं हुन वीचारे जी कमीज़ में फाटी। अहिड़ा ॿिया बि थोरा नंढा घणा वाक़िया घणा थींदा हुआ, पर हुनजे बावजूदि बि हिन पंहिंजो कमु जारी रखियो। ऐं हीअ जेको आहे सो हीअ जेको न्यू फील्ड्स पब्लिकेशन आहे हिन जो बुनियादु बि तारिक विधो। हा ऐं इहो फिरोज़ हिन जो फाइनेंसर हुयो। केतिरी हद ताईं इन जी मूंखे ख़बर न आहे। अलबत्ता पाण में तमामु गहरा दोस्त हुआ। तारिक जे डायरियुनि में इन्हनि में ज़िक्र आहे हिन जो घणो, पर बाद में हिननि जा ख़बर न आहे अलाए कहिड़ा इख़्तिलाफ़ थिया जंहिंजे बारे में मूं कॾहिं मालूम करण जी कोशिशि बिल्कुलु बि न कई। तारिक हिकिड़ो इंतिहाई नफ़ीस माण्हू हूंदो हुयो, ॾाढो सिलेक्टिव माण्हू हूंदो हुयो। हुनखे जो आहे सो चवंदो हुयो त हलो त तव्हांजे पेरनि जो आवाज़ु न थिए, चांहि पियो त सासर जे मथां कप रखण जो आवाज़ु न थिए। ऐं हू उन ज़माने जी हा उन ज़माने में हू जेको आहे ट्यूनिंग जी अलगड़े चांहि पीअंदो हुयो। जेका हैदराबाद में उन वक़्त में सिर्फ़ु हिकिड़े शॉप ते मौजूदु हुई जेको रिसाला रोड ते शॉप हूंदो हुयो। उहा चांहि पीअंदो हुयो ऐं सेपरेट चांहि पीअंदो हुयो। हू दूध पती या इहा चांहि न पीअंदो हुयो। हू ॾाढो म्यूज़िक लवर ऐं ॾाढो फिल्मुनि जो दिलदा हूंदो हुओ। ऐं असांखे जेके शानदार फिल्मूं या जेके ॾेखारियूं उहे तारिक अशरफ ॾेखारियूं, जंहिंमें उन ज़माने में जेको आहे सो मूंखे यादि आहे हिकिड़ो सिलावट पाड़े में हिकिड़ो हूंदो हुयो सिलावटो, उन तां कैसेट किराए ते खणंदा हुआसीं। ऐं हिकिड़ो को मुनाफ़ हूंदो हुओ जेको MQM जो काउंसलर बि थियो, बाद में हुनजो मर्डर थियो। उन वटि ॾाढियूं सिलेक्टिव फिल्मूं हूंदियूं हुयूं। उहो तारिक उन वटां फिल्म खणंदो हुयो। पोइ सभिनी दोस्तनि खे घुराईंदो हुयो। सभु दोस्त गॾिजी VCR ते फिल्मूं ॾिसंदा। ऐं उन ज़माने में असां शानदार फिल्मूं, हिकिड़ो नंढिड़ो वाक़ियो आहे मज़ेदार तव्हांखे ॿुधायां थो। उहा फिल्म ॾिठीसीं दी मैसेज जेका प्रॉफिट ते तमामु शानदार फिल्म। प्रॉफिट ते अहिड़ी शानदार फिल्म अॼु ताईं न ठही आहे। त फिल्म सभिनी ॾिठी, सभिनी तारीफ़ कई त हलीम बिरोही ख़ामोश हुयो। त ज़फ़र हसन हुनखे चयो त हलीम तूं बि तो कोई फिल्म ते कमेंट्स कर न। हुन चयो भई जेकॾहिं वलीराम मुस्लमान थियो त पोइ मां सम्झंदुमि हीअ शानदार फिल्म आहे, न त मां न मञंदुमि। सो इहो सभु दोस्तनि खे इकठे कंदो हुयो तारिक खे। मख़सूस जॻह ते सिर्फ़ु चांहि पीअंदो हुओ। फिरदौस सिनेमा जी कैंटीन हूंदी हुई मथे, उन में सिर्फ़ु चांहि पीअंदो हुओ ॿाहिरि। हिकिड़े लिहाज़ खां तव्हां इन सॼे हैदराबाद उन अदबी माहौल जा हिकिड़ा चश्मदीद गवाह आहियो। मां चाहींदुसि तव्हां हिकिड़ो किताबु इन्हनि हैदराबाद जे अदबी पस मंज़र ऐं उन मंज़रनामे ते बि लिखो। हज़ार ख़्वाहिश ऐसी बिल्कुलु मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे। ऐं इहो पर अहिड़ा बि वाक़िया आहिनि जेके ॾाढे अफ़सोसदा बि उहे बि अचणु घुरिजनि हिते। बसि हीअ दुनिया मसरूर ॾाढी ख़राबु आहे।
उहे शयुनि खे हमेशह हिकु पहलू खां ॾिसनि थियूं, उन जा असरात जो आहे सो नेगेटिव वधीक पवनि था। असां नथा चाहियूं त असांजा जेके दोस्त हुआ उन्हनि ते के माण्हू आङुरियूं खणण जी कंट्रोवर्शियल थियनि। तारिक जे बारे में मां इहो ॿुधायां त हीअ निकिरण खां पोइ हुन कॾहिं बि को सियासी फ़ाइदो न वरितो, कॾहिं बि। हालांकि हिन तमामु घणो मुमताज़ भुट्टे जो इंटरव्यू कयो। अच्छा, इहो सुहिणी में हिकिड़ो ट्रेंड हलियो ती वॾे नंढनि पॉलिटिशियन खां वॾा इंटरव्यू शानदार कंदो। ऐं उन ज़माने में एॾी का सहूलियत न हूंदी, इहो टेप रिकॉर्ड ते कैसेट ते इंटरव्यू रिकॉर्ड थींदा, पोइ ट्रांसक्राइब पाण कंदो वेही। ऐं उहो जेको आहे सो हिकिड़ो ॾाढो ॾुखियो ऐं मुश्किल कमु हूंदो हुयो जेको वेही कंदो हुयो। हीउ जुनून जंहिं माण्हू खे जुनून हूंदो उहो ई इहो करे सघे। अच्छा, तव्हां नूर अहमद खोजे सां ॾाढो वेझा रहिया। हू असांखे किताबनि में त घटि थो मिले, पर हैदराबाद जो अदबी जेको मंज़रनामो आहे उन में नूर अहमद खोजे खे फ़रामोश नथो करे सघिजे। मां चाहींदुसि त उन जूं बि कुझु यादगिरियूं, कुझु अहिड़ियूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधायो। नूर अहमद जो आहे सो मुंहिंजो तमामु प्यारो दोस्त हुयो। माना उमर काज़ी ऐं नूर अहमद जो ज़िक्र हमेशह गॾु निकिरंदो हुओ। बल्कि मां हुनखां उमिरि में इलाही नंढो हुउमि, हुनजे पुटनि जी उमिरि जे बराबरि जब सम्झो करे। त कुझु असांजा शरारती दोस्त जेका आहे इन हवाले सां कुझु शदमत बि ॻाल्हाईंदा हुआ, पर असां हिन ॻाल्हि ते कॾहिं एतिराज़ु न कयो। नूर अहमद सां पहिरियां मुंहिंजो तालुक़ु पिदा बि सुहिणी मैगज़ीन जे करे थियो। हा, सुहिणी इन करे थियो जो हुन सुहिणी में हिकिड़ो इश्तिहार छपंदो हो त टाइम फोटो जो, नूर अहमद जे टाइम फोटो, इहो हुनजो स्टूडियो हूंदो, फोटो स्टूडियो। त पोइ मूंखे ॾाढो शौक़ु हूंदो हुओ। त पोइ असांखे जॾहिं फॉर्म भरिया न 9th क्लास जा, त चयूं त फोटो कढायो। फॉर्म त फोटो मां हिन वटि फोटो कढाइणु, पर मुंहिंजी हिमत न थींदी ॻाल्हाइण जी। हिन खां पोइ फोटो कढाईंदो हुउमि। हिकिड़े ॾींहुं हिन मूंखे चयो त भाई तोखे छा मसइलो आहे, तूं हर दफ़े अची थो मुंहिंजो फोटो कढ, तूं फोटो कंदे छा? पोइ हुनखे मूं ॿुधायो त यार मां ईअं। पोइ असां दोस्त थी वियासीं, पाण में दोस्त थी वियासीं। मूं जेके चङायूं दुनिया में सिखियूं या जेके बुरायूं सभु सिखियूं, मूं सभु उते सिखियूं, नूर अहमद वटि सिखियूं। नूर अहमद मुंहिंजी तमामु हिकिड़ी पुटनि वांगुरु परवरिश कई। हू को मुंहिंजे खाधे पीते लटे कपिड़े जो ख़्यालु न रखंदो, पर मुंहिंजी ज़हनी ओसर जो बि परवरिश कंदो। हू मूंखे बुक एडवाइज़ कंदो पढ़ण लाइ। पोइ असां हुननि किताबनि ते ॻाल्हाईंदा हुआसीं। असां हिंदुस्तान बि गॾु वियासीं। हा, उहो हिंदुस्तान बि गॾु वियासीं, जेको असां इंतिहाई हिकिड़ो शानदारु सफ़रु कयो। ऐं मूं हुन ते सफ़रनामो बि लिखियो। बल्कि इहो सम्झो त शेख अयाज़ खां पोइ हिंदुस्तान ते जेको सफ़रनामो आयो मुंहिंजो आयो। ऐं उते हिकिड़ो असांजो दोस्त वियो हुयो त चईं उते सिर्फ़ु 2 माण्हू जेको आहे हिंदुस्तान में मशहूरु आहिनि, हिकिड़ो शेख अयाज़ ऐं ॿियो उमर काज़ी। असां एॾो घुमियासीं, 1 महीनो 20 ॾींहं हुआसीं। असां गोवा वियासीं, असां अजंता अलोरा वियासीं, असां फतेहपुर सिकरी वियासीं, आगरे वियासीं, दिल्ली वियासीं, बम्बई वियासीं। पर असां सभु जो आहे सो जो आहे पंहिंजा ख़र्च पाण कया। असां कंहिं ते डिपेंडेंट न थियासीं, बल्कि उते असांजा अदीब दोस्त जेके हुआ उहे सभु अची असां वटि जो आहे सो राति जो कचरियूं कंदा हुआ। जी, नूर अहमद सिर्फ़ु शेख अयाज़ सां न, बल्कि इहो सॼो हैदराबाद जो अदबी हल्को हुयो, उन्हनि सभिनी सां मिलाइण में नूर अहमद जो वॾो हथु आहे। ख़ासि तौर ते मां हुनजो एहसानमंद आहियां इनकाब शेख मरहूम जे हवाले सां, जेको असांजो तमामु वॾो आर्टिस्ट ऐं इंतिहाई सादा मिज़ाज तबियत माण्हू हुयो, जंहिंखे अॼुकल्ह केरु यादि नथो करे। हा, हू तमामु। ऐं हुन वीचारे हिकिड़े पोस्टर जो आहे सो छापण जे पादाश में भुट्टे साहिब जे ज़माने में हू वीचारो इंतिहाई कमज़ोर माण्हू जेल में बि रहियो। ऐं इहो अयाज़ जा जेके शुरूआती किताबनि जा टाइटल हुआ न, उहे सभु इनकाब शेख जा ठहियल आहिनि। उन खां बाद डॉक्टर हसन मंदर जेसिताईं इनकाब शेख ज़िंदा रहियो, हसन मंदर जे सभिनी किताबनि जा टाइटल इनकाब शेख ठाहिया। हू उन खां अलावा हू तमामु घणो शेख साहिब जी इनकाब शेख जी ॻाल्हि विच में अची वई त उहो जो आहे सो मुतासिर हूंदो। इन खां जो केरु एब्स्ट्रैक्ट आर्ट मशहूरु हूंदो आर्टिस्ट, न न न उहो यूरोप जो एब्स्ट्रैक्ट आर्ट यार, ॾिसो मां तव्हांखे चयो नाला यादि कजो। सो उन खां तमामु उहो शेख साहिबु। बल्कि हिकिड़ी हिकिड़े दफ़े असां जो आहे नूर अहमद जे घर ते
जेका आहे सा फिल्म ॾिठी लेडी टचर द लवर्स। लेडी चट हाँ तो जोए साहब D.H. लॉरेंस जे D.H. लॉरेंस जी तमामु शानदार फिल्म ऐं मां D.H. लॉरेंस खां तमामु घणो मुतासिर आहियां। ख़बर न आहे इन ते नाविल ते काफ़ी एतराज़ थिया, एतिराज़ बि थिया, बैन लॻो उन ज़माने में यूरोप में इंग्लैंड में बैन लॻो। पोइ केस बल्कि मां जो- कॾहिं मसरूर इहो पाण खे इहो फील कंदो आहियां त मां D.H. लॉरेंस आहियां। अच्छा। मूंखे उहो माण्हू मूं जहिड़ो लॻंदो आहे। अच्छा, हा frequency मिलण frequency मूंखे महसूसु थींदो आहे इहे। हुनजा मूं सभु किताब पढ़िया Good. आहिनि ऐं हू तमामु वॾो राइटर हुयो। हुनजी इहा फिल्म हुई त जोए साहब एतिराज़ पे कयो त भई इहा फिल्म न ॾिसूं। अच्छा हिन में जो आहे सो कुझु न्यूडिटी जो अंसर बि मौजूदु आहे त उन ते इनकाफ शेख हुनखे चयो त जोया साहब हीउ हिकिड़ो आर्ट आहे हाँ ऐं इहो नाविल इंग्लैंड में जंहिं ज़माने में मां उते बि माना पढ़ंदो हुउसि। शेख साहब जेका आहे न आर्ट जी ट्रेनिंग इंग्लैंड मां वरिती हुई। हू एॾो वॾो आर्टिस्ट हुयो त उहो क्यू लॻंदी हुई बुक शॉप ते इहो किताबु वठण जे लाइ। ऐं तूं थो चई हिन ते फिल्म न ॾिसूं। पोइ असां उहा जॾहिं फिल्म ॾिसी हेठि लथासीं त जोए साहब जो घर मुंहिंजे घर जे वेझो हो त असां पैदल पैदल वियासीं त जोए साहब हुन फिल्म जी तमामु घणी तारीफ़ कई ऐं चयो ॾिसो त माण्हू कीअं सोचनि था, न्यूडिटी त हुन में हुई कोन। हा जो आहे न्यूडिटी त असांजे ज़हन में आहे। हा सो असां नूरमन जी ॻाल्हि पई कई। हाँ सो असां गॾु हिंदुस्तान बि वियासीं। उते जो आहे सो तमामु घणो घुमियासीं फिरियासीं, तमामु वॾनि अदीबनि सां मिलियासीं। अमृता प्रीतम सां असां तमामु घणी कचहरी कई। बल्कि उते कचहरी कंदे जो आहे सो हीअ वठी वियो असांखे लक्ष्मण कुमल। असांखे अफ़सोसु आहे त हू जो आहे सो कोन हुई एनियापा, न त असां कुरत न हुई उते उन वक़्त में दिल्ली में मौजूदु। हू किथे ॿाहिरि वियल हुई, न त हुन सां बि मिलूं हा। बल्कि लक्ष्मण कुमल खे अमृता प्रीतम सां कीअं रही मुलाक़ात? तमामु शानदार। हू नूरमन उन ज़माने में मां स्मोकिंग अञा न सिखी हुई शुरू। हा सो मिड़ई ईअं कॾहिं कॾहिं पीअंदो हुउमि त नूरमन त सिगरेट खां सवाइ रही न सघंदो हुयो। त हुन विच में ॻाल्हि कटींदे चयो त मैडम अगर आप बुरा न माने तो मैं सिगरेट पीऊं। त चयो त भई सिगरेट तो मैं ख़ुदि पीती हूं। पोइ सिगरेट पीअंदे एॾी ख़ूबसूरत पई लॻी। ऐं हुनजो जेको घरु हुयो हौज़ कोसर, उहो एरिया हुई का दिल्ली जी, उन में हुनजो घरु हुयो। उन में एॾियूं पेंटिंग्स हुयूं। हिन ते न हुनजो घर वारो जेको इमरोज़, हा जेको शमा मैगज़ीन जा सभु टाइटल इमरोज़ ठाहींदो हुयो। उहो बि सुहिणो हुयो। हुनखे पातल ई धोती उहो आयो वियो पे, केॾीमहिल चांहि खणी पे आयो, केॾीमहिल वेठो पे गपशप करण जे लाइ। हुनखे हुन चयो त जेको आहे त मूंखे त उर्दू पढ़णु ईंदी कोन्हे, मूंखे ख़बर न आहे, मुंहिंजा किताब उते छपा आहिनि हीअं आहे हीअं। हुन ॾाढो लक्ष्मण सां हुनजी काफ़ी बेतकल्फ़ी हुई, तंहिंजे करे असांखे थोरो स्पेस मिलियो हुन सां मुलाक़ात जो। असां कुझु तुफ़ा तहफ़ुनि लाइ खणी वियासीं जो असांजे हुन में हुयो त असां कुरतुलनि सां मिलंदासीं, अमृता प्रीतम सां मिलंदासीं जेके, ऐं उहो जेको आहे सो ॿियनि बि उर्दू अदीबनि सां मिलण जी कोशिशि कईसीं जेके मौजूदु हुआ हुन वक़्त में, जो दोरा शहरनि जा मुख़्तसिर हुआ। त उहो ॾाढो असांजो शानदार वक़्तु। पोइ मूं हुन ते जेको आहे जो किताब जेको आहे सो लिखियो अची सफ़रनामो। हुन सफ़रनामे ते तारिक अशरफ नालो बि रखियो ऐं मुंहिंजो सॼो जेको ड्राफ्ट आहे उहो तारिक अशरफ हुनखे जेको आहे सो ॾिठो ऐं हुनखे एडिट बि कयो ऐं हुनखे इम्प्रूव बि कयो। ऐं हुनजो नालो देसनि वटि परदेस में ॾाढो हिकिड़ो टची क़िस्म जो टाइटल हुयो। उहो बि हिन जेको आहे हिन किताब खे तारिक अशरफ ॾिनो। किताबु छपियो, ॾाढो मक़बूल हुयो। पर हिन वक़्तु मां महसूसु कयां थो त मूं हुन किताब में काफ़ी मुतासिर वधीक हुउसि ऐं जेको आहे सो मुंहिंजो विजन एॾो न हुयो। हाणे उहो वरी लिखो, रीराइट कयो। मूंखे ॿ पब्लिशरनि काफ़ी दफ़ा चयो आहे, पर मां हींअर हुन किताब खे ओन कोन थो कयां। हा छो जो हुन में जेको आहे सो हुन वक़्तु मुंहिंजी सोच बि हुई त सिंध जा जेके सिंधी अदीब आहिनि इहे मज़लूम आहिनि ऐं इहे आहिनि। बल्कि हक़ीक़त तव्हांखे ॿुधायां त उते अदीब आहिनि ई कोन इंडिया में। सिंधियुनि जी ॻाल्हि थो कयां मां सिंधी। उन्हनि जी कहाणियूं कमज़ोर आहिनि, उन्हनि जी शाइरी इंतिहाई कमज़ोर आहे। उन्हनि में जेकॾहिं को अदीब पैदा थियो त लक्ष्मण कुमल हुयो जंहिंजी शानदार ॿोली हुई ऐं हू तमामु सुठो लिखंदो हुयो। उन खां पोइ ॿियो ईश्वर चंद्र राइटर, जेकॾहिं हिंदुस्तान जो केरु मूंखे चवे केरु आहे सिंधी जो, त मां चवंदुमि ईश्वर चंद्र। हा उहो उन वक़्तु अजमेर में हुयो। उन वक़्तु असां उते वञी न सघियासीं, पर हुनजी मूंसां तमामु घणी ख़तो किताबत रही। उहे ख़त अॼु ताईं मूं वटि महफ़ूज़ आहिनि। खोड़ हिंदुस्तानी अदीबनि जा ख़त मूं वटि उन ज़माने में ॾाढा हा हेॾो वॾो फाइल ठहियलु आहे उन जो आहे ख़तनि जो।
त उहो ईश्वर चंद्र तमामु वॾो राइटर हुयो सिंधी अदब में हिंदुस्तान जो, ऐं ॿियो लक्ष्मण कुमल, बाक़ी ॿिया हुआ। हिंदी अदीबनि जी ॻाल्हि कयूं त सभ खां सुठो माण्हू जेको आहे सो उत्तम चंदाणी हुयो, ऐं उहो हिकिड़ो इंतिहाई डिसेंट नॉन कंट्रोवर्शियल माण्हू हुयो, ऐं उन वटि कोई मिलणु कोन ईंदो हुयो। उते सभु अदीब जेके आहिनि करोड़पति हुआ। हा, ऐं ख़ासि तौर ते असांजो उहो दोस्त जेको लेनिन जहिड़ी शकिल जो छा नालो लेनिन वांगुरु हुनजी ॾाढी रखियल हुई। जेको आहे सो उहो जंहिं जीएम सैद जो किताब बि छपराया, जीअं असां हिते खणी बि आयासीं पाकिस्तान, त उहो हुयो, उहो बि हिकिड़ो तमामु वॾो बिल्डर हुयो। हा, उहो सभु अमीर हुआ, ऐं उन्हनि खे पैसनि जी वॾी चूस हुई सवाइ उत्तम जे। हा, उहो सादगी पसंदि माण्हू हुयो ऐं रियल कम्यूनिस्ट हुयो। हा, अयाज़ ख़ुदि चवंदो हुयो त मां सचो कम्यूनिस्ट सिर्फ़ु उत्तम ॾिठो आहे, बाक़ी मुंहिंजे पासे जेके कम्यूनिस्ट आहिनि इहे सभु वहाबी कम्यूनिस्ट आहिनि। सो महिरबानी काज़ी साहब। नाज़रीन, उमर काज़ीअ सां ॾाढी सुठी कचहरी हले पई। काज़ी साहब खे वरी असां ज़रूरु अर्ज़ु कंदासीं, गुज़ारिश कंदासीं त वरी अचनि हिते, पंहिंजूं अञा घणियूं यादगिरियूं असां ताईं पुॼाइनि, ऐं इन चैनल जे तवसुत सां इहे अवाम ताईं वञनि ऐं उहे ॿुधनि इहे सभु ॻाल्हियूं। पंहिंजे मेज़बान मसरूर पीरज़ादे खे ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई।